दोस्तों अस्सलाम वालेकुम। एक बादशाह ऐं वज़ीर जी दिलचस्प कहानी। एक बादशाह महफ़िल में वेठल सभिनी खां सवाल पुछियो त शहर में कुल केतिरा कांव आहिनि। उन जो जवाब कंहिं बि न ॾिनो, छो जो उन जो जवाब कंहिं वटि बि न हो। वज़ीर जल्दी में जवाब ॾींदे चयो त बादशाह सलामत 4312 कांव आहिनि। तंहिं जवाब ते सभु हैरान थी विया। खान से पुछियो वियो त कीअं ख़बर पई। तंहिं ते वज़ीर वणायो त बादशाह सलामत पंहिंजे कंहिं हमराह खे ॿाहिरि मोकिलियो जेको कांव जी ॻणप करे अचे। बादशाह वज़ीर जो जवाब ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन जी सियाणप ऐं ॾाहप जो इनाम ॾिनो ऐं उन खे पंहिंजो ख़ासि वज़ीर मुक़ररु कयाई। दोस्तों हिन कहाणी मां कहिड़ो सबक मिले थो, मूंखे कमेंट में ज़रूर राय ॾिजो। अहिड़नि दिलचस्प कहाणियुनि जे लाइ मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा त जीअं आईंदा वीडियो जेके बि अचनि तव्हां ताईं पहुची सघनि। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद।